अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु तव्हांखे साईं असां घुमाईंदासीं अहिड़ी ख़ूबसूरत जगह दुनिया जी नाले वारी होवार्ड डैम, जिथे तव्हांखे मिलंदो 4 टर्बाइन्स, वॾे में वॾो डैम अमेरिका जो। पानी जी स्टोरेज जो बैंक हिन जो तमामु वॾो आहे ऐं उन सां गॾोगॾु उन पासे ॾे आहे नेवाडा स्टेट, हिन पासे ॾे आहे एरिज़ोना, हुन पासे ॾे आहे वेस्ट कोस्ट जो टाइम, हिन पासे ॾे आहे पैसिफिक टाइम। हुन पासे ॾे हिकु थियो आहे, हिन पासे ॾे 2 थिया आहिनि ऐं हुन सां गॾोगॾु हाईवे 5 के इहा साईं ब्रिज वॾो शाहकार। अचो त साईं तव्हांखे घुमायूं शुरू खां वठी त वेगस खां कीअं रस्तो वग़ैरह आहे, पर शर्त आहे हिकिड़ो शेयर अदा। अचो त हलूं तव्हांखे पूरो घुमायो नज़ारा, अहिड़ा नीरा नीरा HD आसमान, पानी HD। साईं अचो त वीडियो खे शुरू कयूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। वरी साईं हिट द रोड कमु थी वियो आहे, माना गाॾी रोड ते, ऐं हाणे रस्ते में हिकिड़ी बहितरीनु जॻह ईंदी ऐं सिर्फ़ु उहा अमेरिका जी न, दुनिया जी बहितरीनु जॻह आहे। तव्हांखे ॾेखारियां थो हली होवार्ड डैम। हे साईं अमेरिका जो वॾे में माना डिघे में डिघो मथे ईअं हाइट वारो ऐं पाणी स्टोरेज करण वारो डैम आहे। ऐं छा चवंदा आहिनि, नज़ारा कुझु वाह मुंहिंजा मालिक। साईं अॼु जी सीनारी वारी ॾिसो कीअं आहे, अॼु जी साईं सीनारी आहे कुझु हेड़ी बाबा हेड़ी तव्हांखे मां हाणे ॾेखारींदुमि, तव्हां चवंदा ओ माय गॉड रियली। साईं ॾिसो, वाह 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 वाह, सीनिक ओवरव्यू। यादि अथव पोएं दफ़े 2020 में आयो हुअमि, तव्हांखे ॾेखारियो हुअमि पूरो हिते। हे टाइम ज़ोन डिफरेंस थींदो आहे, हे साम्हूं बोल्डर सिटी लही करे तव्हां फोटो वोटो कढायो सीनिक, पर असां बीहंदासीं न, तव्हांखे लाइव सीनिक ॾेखारींदासीं। वाह, इहा पाणी जी ढंढ आहे साईं, बोल्डर सिटी में पाणी जी ढंढ। इहो पाणी सॼो स्टोर थींदो आहे होवार्ड डैम जो। असां होवार्ड डैम ते पहुचण वारा आहियूं। इहो उन जो साईं वाटर बैंक आहे, जिथे माना स्टोर थी। जीअं बैंक में माल तव्हां गॾु कंदा हो, ईअं साईं डैम जो बि वाटर बैंक हूंदो आहे, जंहिंमें पाणी स्टोर थींदो आहे। वाह सीनिक साईं, सीनिक। छा त तस्वीरूं अचनि हिते, पर पाण हली आऊं, निकिरी आऊं। बोल्डर सिटी 1 माइल ते अची विया से बाबा। ॾिसो व्यू चेक कयो साईं, नज़ारा, कुदरती नज़ारा, मुंहिंजे मालिक जा रंग ॾिसो। सुभान अल्लाह। नेक्स्ट एग्ज़िट उहे अथव, नेक्स्ट एग्ज़िट। बिजली तैयार थिए थी होवार्ड डैम में। नज़ारा चेक कयो, मथों नीरो हेठों नासी। वाह मुंहिंजा मालिक, वाह। अमेरिका जा सॼा वाटर डैम्स जेके बि आहिनि, पावर प्लांट, इहे सॼा साईं US आर्मी जे कंट्रोल में आहिनि। ऐं ॾिसो, वाह वाह वाह। दोस्तों कमेंट करे ॿुधायो कीअं नज़ारा आहिनि। एॾा साईं होटल्स, हे होवार्ड डैम, होवार्ड डैम चए थो बाबा। हीअं हली पुल हेठों थी करे लेफ्ट हलंदासीं साईं। हिन ते कोई मां 6-7 दफ़ो अचां थो। नज़ारा ॾिसो साईं। हिननि पहाड़नि ते ओ असां छा चवंदा आहिनि, हिरण बि जाम हूंदा, त मां काफ़ी मरतबा ॾिठा आहिनि साईं। होवार्ड डैम, मेट बोल्डर सिटी, लेफ्ट लेफ्ट लेफ्ट।
ब्रिज वॉकवे लास वेगस वापस होवार्ड डैम एट होवार्ड डैम ब्रिज वॉकवे ॾिसो था साईं होवार्ड डैम जे तो राइट त साईं मुंहिंजे पोयां हे ॾिसो हे पहाड़ इन्हनि ते हिरण जाम अथव ऐं मारखो रसारो हूंदो आहे न ओड़े ओड़े नसुल जा बि अथव घोड़ा काफ़ी मरतबा ॾिठा आहिनि हिते असां बसि अदा होवा डैम दिलि थाम के बैठो वॾी धमाकेदार शइ आहे सिक्योरिटी चेक स्टेशन US आर्मी सिक्योरिटी चेक स्टेशन साईं मां तव्हांखे ॾेखारियां ॾाढी ख़ूबसूरत प्यारी ड्राइव आहे हिते हे ॾिसो नज़ारा ॾिसो हेठों ॻाढ़ा पत्थर मथों नीरो आसमान ककरियूं वाह सुभान अल्लाह साईं रंग ॾिसो हाईवे हेठों हलल आहे पर असां वेंदासीं ओयो ओयो हिरण चयोमांव न ओयो साईं ओयो ॾिठव सिंगन वारा मिली वियो न मतां सम्झो अलाए डज़ींदो हाणे साईं 6-7 दफ़ो अचां थो त हाणे एतिरा त शयूं यादि थी वयूं हूंदियूं हिते जूं सिक्योरिटी साईं सिक्योरिटी में लॻे थो कैमरा लुकाइणी पवंदी आहे छो त हे चवंदा आहिनि सिक्योरिटी लुकाइणी न माना रिकॉर्डिंग नथा करे सघूं लुकाइण कार न आहे माना रिकॉर्डिंग नथो करे सघां लेक ओवरव्यू माना मथे वञी था ॾिसी था सघ बस साईं सिक्योरिटी चेक पॉइंट कार्स ओनली ट्रक कमर्शियल राइड ते हिते चेकिंग थींदी आहे टिट कार्स ओनली US आर्मी जी चेकिंग डैम ते विज़िटर सेंटर आहे पर चेकिंग ज़रूरी आहे त को बाहि असलो हे हो का अहिड़ी शइ त न अथव पुछंदा आहिनि ॾिसूं छा था पुछनि हे ॾिसो साईं नो कैमरा फायर आर्म्स असलो अलाउ न आहे ड्रोन अलाउ न आहे सेमी ट्रेवल हेॾे वञनि ऑटोज़ हेॾे वञनि साईं हाणे चश्मो वश्मो पाए थोरो ढाबे में ॻाल्हायूं न ज़रूरी आहे लेफ्ट लेन साईं ॾिठव साईं चेकिंग उते कैमरा अलाउ न आहे त उन्हनि जी रेस्पेक्ट ज़रूरी आहे ईअं कमु न आहे त भई चोरी भरियो इहो न साईं कानून खे एतिराम ॾियो तव्हांजी इज़त डबल थी वेंदव चाहे पोइ अमेरिका ई छो न हुजे साईं दिलि थाम के बैठो सीट बेल्ट टाइट करे छॾियो छो त हाणे जेको व्यू अचण वारो अथव हे बिजली ठहे थी डैम यानी अॻ में बिजली ठहंदी ग्रिड 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 ब्रिज वॉक ते साईं असां पोइ अचूं था सीनिक व्यू ऐं हिन ते तव्हांखे पोइ ॾेखारियां थो अॻ में हलूं था पंहिंजे डैम ॾे जेका असली कमु आहे ॾिसो केॾी बिजली तयारु थिए थी पहाड़नि टकरनि ते साईं हे ॾिसो मोबाइल टावर असांजा जियो किथे त ॾिसो साईं मोबाइल टावर इहो बि असांजो ई कमु अथव मुंहिंजो असली कमु इहो अथव साईं टावर हणाईंदो आहियां मां हे पूरो होवार्ड डैम हाणे साईं दिलि क़ाबू 3 2 1.5 and does 0 साईं हे ॾिसो हाणे अॻ में तव्हां हे ब्रिज शाकार ॾिसो भई मथां हाईवे अथव साईं हे पूरो हाईवे मथां वञे थो पियो पुल ॾिसो साईं तव्हांखे मां ॾेखारियां थोरो हिन जो शाकार हे हाईवे ब्रिज अथव इन जी हिस्ट्री अलाए साईं मां तव्हांखे हेठि हली ॾेखारियांव थो त केॾी ॾुखियाई सां हिन जा पिलर केतिरा स्ट्रॉन्ग आहिनि हिन पुल जा वरी इन जे साम्हूं ई साईं हे रेड ते बीहो स्टॉप हेयर हे डैम साईं ओवरलुक
लही करे माण्हू वॉक कंदा आहिनि। हिते गाॾी नथा बीहाए सघूं, गाॾी होॾे परियां बीहाईंदासीं। अहिड़ा हिते ज़ालिम फ़ोटू ईंदा आहिनि या पाणी जे बैंक ते परियां साईं, मां तव्हांखे ॾेखारींदुमि हेठि हली। पर हे होटल वग़ैरह ॾिसो, जॾहिं डैम ठाहियो हुयो, हे साईं एरिज़ोना नेवाडा जो बॉर्डर आहे। परी बेक एरिज़ोना आहे ऐं हेॾो नेवाडा आहे। ॾिसो हिननि जॾहिं डैम ठाहियो न हिन पत्थरनि ते, उन्हनि खे साईं ट्रिब्यूट पेश करे मथां होटल। ऐं ॾिसो हे बिजली जे टरबाइननि मां बिजली कढी ऐं मथे वञे थी शहरनि ॾे, ग्रिड ॾे। डैम जो टूअर US नेवी जे कंट्रोल में आहे। पुलिस जाम ईंदी आहे। हे साईं विज़िटर प्लेस आहे, बोल्डर सिटी। हे ॾिसो वॾी ख़ल्क़ ईंदी आहे साईं दुनिया खां। नेवाडा टाइम ऐं दरिया जी परी बेक एरिज़ोना टाइम। दोस्त चवंदा न टाइम छा थियो आहे, हे साईं टाइम जे लाइ। हे ॾिसो हिकिड़े पासे खां हिकिड़ो टाइम हाणे थियो आहे, मुनो हिकु थियो आहे न नेवाडा में। तव्हांखे हिते ई लाइव ॾेखारींदुमि टाइम। ॾिसो कीअं चेंज थो थी वञे। हे नेवाडा जो टाइम आहे। हाणे छड़ो असां हे दरिया टपंदासीं, ठीकु आहे, एरिज़ोना रिवर। ऐं परियों लिखियलु आहे उन ॿिए पिलर ते एरिज़ोना टाइम, एरिज़ोना टाइम। ओयो साईं एरिज़ोना टाइम। हे उहे पाणी जो बैंक। सीनिक व्यू चेक कयो। पूरो साईं आवाम आयल आहे। हे ॾिसो उते मुनो हिकु थियो एरिज़ोना टाइम, ऐं मुनो पौणा 2 थिया आहिनि। हे ॾिसो माना दरिया जो हुन पार हिकु टाइम, दरिया जे हिकु पार ॿियो टाइम, दुनिया जो स्टैंडर्ड टाइम, वर्ल्ड टाइम ज़ोन ते साईं। एमरजेंसी पार्किंग। पर मां तव्हांखे मथां वाली व्यू ॾेखारियां पूरो। त दोस्तों कमेंट करे ॿुधायो त कीअं लॻे थो नज़ारा। ऐं शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। अॻ में ई तव्हांखे चयो आहे शेयर थी वञे। हिते ई साईं हलंदे हलंदे जीअं चयोमांव नेवाडा खां एरिज़ोना में अची वियासीं। माना दरिया जे हिकु कप ते हिकु टाइम, हिकु सूबो स्टेट आहे, ॿिए ते ॿियो आहे। हे ॾिसो ब्रिज, इहो साईं शाहकार ब्रिज ओवरलुक व्यू। पार्किंग लॉट 12। हिते किथे पार्किंग मिली वञे त VIP जॻह आहे साईं हीअ, ठीकु आहे। स्पेशल पार्किंग आहे, आम पार्किंग न आहे। ऐं साईं ॿी हितां जी जेका आहे पार्किंग हितां हीअ ख़ाली आहे। हितां तव्हांखे ओवरलुक ॾेखारियां, हेॾां पाणी जो, हेॾां पुल जो। बसि साईं लथासीं। ॿिया दोस्त बि लहनि था जेके आया आहिनि ॾिसण, ऐं तव्हांखे नज़ारो करायां। इहो अथव गोवा डैम। त साईं हे ॾिसो हाणे डेंजर कीप ऑफ द माना वॉल ते न आहे बीहण का। ओ ब्यूटी साईं। हे ॾिसो हे जेके 4 आहिनि इहे टरबाइन आहिनि। पाणी जंहिं महिल निकिरंदो आहे न साईं, इन्हनि मां गुर्र इहे फिरदा आहिनि, फ्लो थींदो आहे जंहिं महिल इन्हनि मां। इहे टरबाइन्स अथसि 4। हे साईं होवा डैम जो नज़ारो पूरो 1 नंबर। बसि तव्हांखे ॾेखारण आयो मां। 5-6 दफ़ो हिते अचां थो। ॾाढी बहितरीनु ख़ूबसूरत जॻह, दिलि वारी जॻह आहे साईं। मूंखे ॾाढी पसंदि आहे, मज़ो ईंदो आहे हिते। ईंदो आहे न सुकून सां हिते। बसि धिकड़ी ते वेही रहो ऐं रब जा रंग ॾिस। हे कुदरत जा कुझु शाहकार आहिनि हे, ऐं हे वरी माण्हुनि जा शाहकार आहिनि। ऐं पाणी हिते अहिड़ो छो त शीशो पाणी। हे ॾिसो पाणी अहिड़ो हूंदो अथव साफ़ 1 नंबर। डैम जो पाणी हूअं हमेशह साफ़ हूंदो आहे छो त बीठल पाणी हूंदो आहे न। हे ॾिसो हे साईं ॾियारियूं लॻल आहिनि, होॾां वरी ॿियो ॾियारी लॻल आहे।
ठीक है। हवा हले थी पई हिन घट में वॾी, हे टर्बाइन्स जिते बिजली तैयार थींदी आहे, पर हितां ये थंबनि में बिजली वञे थी। हाणे ॾिसो होॾे नेवाडा आहे, हेॾे एरिज़ोना आहे, होॾे थिए थो हिकु, हेॾे थियनि था ॿ। हिते बीठे बीठे टाइम चेंज थिए थो न। हे ॾिसो हिकु, हेॾे ॿ, पूरो साईं होवार्ड डैम सीनरी। तव्हांखे अचो त ॾेखारियां हेॾां वरी थोरो नज़ारो। कमेंट करे ॿुधायो कीअं लॻो असांजो होवार्ड डैम। पाकिस्तान में त डैम अहिड़ा असांखे एतिरो वेझो को कॾहिं नसीब न थिया आहिनि। अमेरिका में ई अहिड़ा नज़ारा मिलनि था पिया। शायदि असां ठहिया ई अमेरिका वियासीं, बसि पोस्टल एड्रेस पनवा कलजी अची वई, हिन जे करे होॾे आयासीं। न साईं रब तो ॼाणे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। आई प्राउड टू बी सिंधी। आई लव माई धरती, आई लव माई कंट्री पाकिस्तान। अमेरिका त हाणे मिली आहे, 10 साल थी विया आहिनि। 25 साल पाकिस्तान में गुज़ारियासीं, त पाकिस्तान में हिते साईं अलॻि ई ॻाल्हि आहे। छा त नज़ारा आहिनि, हा मता न मञो दोस्तो। तव्हांखे ॾेखार त साईं नज़ारा। हवा केॾी तेज़ थी हले, घूघट। हे ॾिसो साईं, हिन मां अंदाज़ो लायो केॾी हवा तेज़ थी हले। हिन घट मां अचे थी पई, ॿिन्ही पासनि खां ईअं कट लंबियूं लंबियूं साईं पहाड़ियूं आहिनि न, विच में हवा ईअं अचेंदी ज़ूकट। हे साईं ॿेड़ी ते इहो माण्हू छा थो करे, छपू साईं। हिते माना हे रेड आहे न, हेसि ताईं अची थो सघे। हिन पुलनि ते माण्हू वठी ईंदा आहिनि हिते, टूअर वारा न, लांचा बांचा काए ईंदा आहिनि, हेलीकॉप्टर वारा। हिते ग्रैंड कैनियन बि आहे परियां साईं। ऐं हितां अची करे उहो हितां साम्हूं बीहंदा आहिनि, फोटू वोटू कढाईंदा आहिनि। छाजो, हिन जो। हे साईं होवार्ड डैम, साम्हूं ब्रिज। हे साईं माण्हुनि जी कारीगरी जा शाहकार आहिनि, शाहकार आहिनि। ॾिसो न दरियाउ, हिन जो तमामु वॾो दरियाउ आहे जेको हितां लंघंदो, हुनखे बीहाए करे हिते डैम में बिजली पाणी टपाए नथा, पर बिजली ठाहिनि था। ॾिसो हिन मां कैनाल वैनाल को नथा कढनि, बसि सिर्फ़ु पाणी हितां क्रॉस आहे। उन ते हे टर्बाइन फिरंदा, पाणी टपंदो न, पाण फिरकी हलंदी, जनरेशन शुरू थींदी ऐं पावर लोड शेडिंग ख़तमु। हे ॾिसो पोइ लोड शेडिंग जो नाम निशान हूंदो। हे ॾिसो अचो त हाणे तव्हांखे ॿियो टूअर ॾेखारे न, हुन पुल ते बि त मथे चाढ़िया वञो हिते। अचो त हलो, पर अॻ में शेयर अदा, हिकु शेयर थी वञे त साईं। बसि हाणे वापसी खां अॻ में तव्हांखे व्यू ॾेखारियां न, मथां वारा तव्हां जेके चया। ॾिसो होवार्ड डैम जो पूरो साईं त ॻाढ़ो पत्थर आहे, कुदरती रंग, पत्थर जो रंग ई ॻाढ़ो आहे। साम्हूं बिजली ग्रिड, थंबा बंबा ग्रिड जा, ऐं टर्बाइन हेठि लॻल अथनि। ऐं जेके नवां दोस्त आहिनि उन्हनि खे ॿुधायूं साईं, हेॾां हिकिड़ो टाइम आहे, परियां ॿियो टाइम आहे। हेॾां एरिज़ोना स्टेट आहे, परियां नेवाडा। हे बिजली आहे, टर्बाइन। हे साईं ब्रिज, हाईवे जी ब्रिज। हाणे मां तव्हांखे टाइम सम्झायां। ऐं ॾिसो हिते थियो आहे एरिज़ोना में हिन वक़्तु जेको पैसिफिक माउंटेन्स टाइम आहे 2:05 ठीकु आहे। हे ॾिसो एरिज़ोना टाइम 2:10 7-8 कयो हलो। इते ई हे छड़ो दरिया टपऊं था, हे अवाम खे छड़ो क्रॉस कयूं था, ॿुधव दरिया अहिड़ी पुल ॾिसंदा, ठीकु आहे। नज़ारा होवार्ड डैम जहिड़ा दरिया बिरिया ॾिसंदा,
जहिड़ो दरिया टपियूं था दरिया जे ॿिए कप ते अचूं था जिथे आहे ॿी स्टेट अमेरिका जी नेवाडा 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 जिथे टाइम थियो आहे 1:08 ॾिठो आहे जहिड़ो दरिया जे कप ते 1 कलाक पोइते थी वियो मां इहो दुनिया जो स्टैंडर्ड टाइम अथव साईं एग्ज़िबिट्स होवार्ड डैम 1931 में साईं ठही हुई ॾिसो 1931 90 साल थी विया अथसि पूरो पूरो 31 1931 खां त बाक़ी साईं हाणे विज़िटर सेंटर फोटो वोटो कढाईंदा आहिनि माण्हू हिते होवार्ड डैम जो हाईवे आहे साईं ॾिसो शाहकार ठाही अथऊं साईं अंग्रेज़नि अमेरिका हाणे एतिरा पहाड़ पत्थर इन पत्थर में हाणे साईं तव्हां हे ॾिसो हिन खे ठाहिण जो भला मक़सदु वण हिते ई हरियालियूं 3-4 ॾिना अथव केॾा ख़ूबसूरत लॻंदा पोयों बैकग्राउंड ऑरेंज वाओ मथां ट्रक ट्राला वञनि था हे ग्रिड पूरो तव्हांखे साईं नज़ारो चिराट उहे बिजली जा अचनि त हाई वोल्टेज तारा आहिनि न ऐं मथां ओ इहे माण्हू बीठा अथव साईं तव्हां मथे बि वञी था सघो उहे अवाम बीठो अथव हिन पुल ते मथां जेके फोटू वोटू कढाइनि या व्यू नज़ारा ॾिसनि तव्हां बि वञी था सघो था मथे इहो साईं आहे होवार्ड डैम दोस्तन की गुजारिश है शेयर अदा एरिज़ोना रिवर एरिज़ोना परियों हेॾो नेवाडा ऐं हेॾो आहे ज़फ़र भुट्टो तव्हांजो दोस्त तव्हांजो साथी हमनवा अमेरिका घुमाए हणी हंधु कई अथई न मुंहिंजो कमु ई घुमण फिरण जो आहे जेतिरो मां घुमंदा ओतिरो मुंहिंजो पैसो ठहंदो आहे न फेसबुक तो न मां सर्वे वग़ैरह हे हो इहे कम कंदो आहियां त ॾिसो हाणे आहिस्ता आहिस्ता मथे चढ़ूं था पिया छिक छिका साईं हिते लथुम 2 मिंट हवा ॾिसो हिते फोटो बूथ आहे ठीकु आहे हिते ॾिसो हवा केॾी तेज़ गोली ऐं साईं होवार्ड डैम 1930 में शुरू थी हुई 5 साल लॻा फट हाई वॉल ठही 750 1935 में न्यू कंट्रीब्यूशन हे पुराणो नक्शो हे होवार्ड डैम प्योरिंग कंक्रीट तकड़ में ते डैम जो ओवरव्यू जा ठीक है ये पूरो साईं डैम ये ओवरव्यू हाईवे ये ग्रिड स्टेशन है बस साईं हलदे हलदे वरी हिकिड़ी प्यारी जगह ते अची आऊं तव्हांखे ॾेखारियां मां तकड़ में आयल आहे माण्हू ॾिसो त हवा में उॾरिया वञनि था पर तव्हांखे मां ॾेखारियां न होवार्ड डैम जो पूरो A to Z तव्हांखे नज़ारो करायो न भा अमड़ पासे थी भला तव्हांखे पूरी झनकार त ॾेखारियो न मां हिकिड़ो मिंट साईं लही करे थोरो गाॾी पार्क कयां प्रॉपर हिते ईअं न आहे त बसि कुंड में गाॾी बीह आहियूं वारो कर हर को भॻो थो वञे तकड़ में छो त हवा थी हले ॾाढी तेज़ हे ॾिसो हे बि बसि आया फोटू कढियो ॿाहिरि त साईं तूफ़ान खड़को आंधियूं हवा उॾरी वञा मोबाइल उॾरी वञे त ज़िंदगी जो मज़ो इन में ई अथव साईं ज़िंदगी इन में ई आहे ॾिसो साईं दॿा बॿा उॾरिया था वञनि हल त सही छा त हवा थी हले गूनागून मां तव्हांखे अचो त ॾेखारियां होवार्ड डैम साईं होॾां होया डैम हुई तव्हांखे घुमाए फिराए आयुमि ओए तो न ओए थंबे जा तार ग्रिड ब्रिड जेको चवांव पियो हितां हे पाणी जो बैंक आहे न हुनजो माना पाणी स्टोरेज करण जो बीचिस पुलियूं मरीना ऐं इहा लेक आहे साईं पूरी एरिज़ोना रिवर परियों अचे थो पियो ग्रैंड कैनियन जो परियों हो हिन पासे त साईं पर व्यू चेक कयो वाओ लेक मेड नेशनल रिक्रिएशन एरिया साईं यू आर हेयर ये पूरो लिखियल अथव
हे साईं एरिज़ोना हिन सां रिवर बि अटैच थींदो आहे न। ठीकु आहे, एरिज़ोना स्टेट। हे लेक मिले हिन नालो ॾिनो आहे। हे होवार्ड डेविस डैम हितां अथनि, होवार्ड डैम हिते आहे। हे हेॾो दरिया मिलेनिस था एरिज़ोना अथव न। पोइ हे सॼो गॾु पाणी हिते थिए थो, हितां बोल्डर बेसिन में अचे थो। पाण हिते बीठा आहियूं, हिते होवार्ड डैम आहे ज़रड़े हिन में। त हे ॾिसो अदा छा छा आहे, पूरी तारीख़ लिखियल आहे। हमारे उॾरी न वञे। लुकिंग नॉर्थ छा छा आहे रॉक साईं, हिन पूरी तारीख़ लिखियल आहे न हिन जी। हुन पथर जो छा आहे, हुन जो छा आहे, सॼी आइलैंड। ऐं हे होवार्ड डैम साईं 1930 में शुरू थी हुई। त साईं हे पूरो होवार्ड डैम जो इंफॉर्मेशन लिखियल अथव सॼी। 1930 5 साल लॻा, 750 पोरिंग कंक्रीट। पीपल ऑन द लेक, कहिड़ा कहिड़ा माण्हू रहंदा आहिनि, छा ज़िंदगी आहे। हे साईं हॉलिंग ग्रेवल, अल्लाह पूरो साईं होवार्ड डैम जो वॾो नज़ारो। पर हे लेक मेडो कल्क साईं उॾरी हूंदी वञे हवा में। अल्लाह कारण इहे ई उॾरी आहे। बचो छा, कुझु न बचो साईं, कुझु न बचो दोस्तो। बसि हाणे तव्हां खे इजाज़त वठो था। हेॾी हवा आहे, पंहिंजो परिवार जो ख़्यालु रखिजो। ठीकु आहे, उॾंदासीं कोन पाण, अलहमदुलिल्लाह एतिरो वज़न आहे, अलाह ख़ैरु कंदो। पर वेंदे वेंदे शेयर ज़रूरु कजो। होपफुली तव्हांखे वीडियो पसंदि ईंदी। ऐं ॾिसो ज़रड़ा हट लॻा पिया आहिनि, नज़ारा ॾिसो साईं, नज़ारा। दोस्तो इजाज़त वठूं था, इंशाल्लाह जल्द वरी मिलंदासीं। पंहिंजो प्यारनि जो ख़्यालु रखिजो। पर वेंदे वेंदे वीडियो बि शेयर करे छॾियो।